ए सेठ ए पैसन जो ढिगू खणी मुंशी करे जरी ए बताल थियो आई का ए गुलूड़ा ये समझ तो बुढ़िया जा बीणा ए ओवरी किए सेठ इमदानी जी कणक पई अचे 200 गुणिये जा पैसा ॾिनो मुंशीअ खे मुझेरी जे ला ए हाओ बाकी बचियूं 100 गुणिये ए हाओ की बाकी कणक कारंट वारनि माण्हुनि खे विराए ॾींदासीं ए हाओ बाकी पंहिंजो नफ़ो ए सेठ ए मुख त ई ॻाल्हि सम्झ में की न पई अचे मूंखे समूरी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे गोलूड़ा तो उस्ताद खे मोहजे लाइ चयो हो न ए हाओ सेठ लॻे थो त उनजो फेड़ू हाणे फ़ाइदे जे लाइ पियो करे ॾिस हिक ई धक सां भाग भीड़ो पियो ॾिए ए सेठ पर मोह वारे उस्ताद त पढ़ाई विहाम लाइ कई हूंदी और कीअं ए सेठ ए मोह उनखे चयो त सेठ खे मिस्री वारी नीगरी जो संग जुड़े आओ ए सेठ पो विच में कणक वारियूं गुणे किथां आयूं ए मुआरो उस्ताद भुलियो त कीने ए तोखे ख़बर कीने ओ पढ़ाई जी तब कुछ वधीक ॾेई वियो आहे फाटो आहे में ए पो विहांव त हथ खई का अरे न अरे मुआ न जरियो थियो आई का ए सेठ त पो उनखे हाणे नजरानो बि खासो ॾींदे ओ जरे कणक विरायूं न त उनखे 5 सेर कणक ॾेई अचजे बस ए मोह घणा ॾींहं को ए मुआ सेठ ए उन लखे जो कम कयो आहे ए ॾींहं तो 5 सेर ए उन ते त हू कावड़जी पवंदो ओ ए मुर्गो करई न उबतो लेखो ए जे इए कहीं न ए प्यादो थी विने ओ सुना गुजारो ॾियूं ये सेठ ए घट में घट 5 गुणे कणक जूं त ॾिजन न अरे 5 गुणे जरियो थियो ई का 5 गुणे यारो पैसे जो माल हो जाएगा अरे तो देर पे थी हट दे हलूं हलिया 5 गुणे कणक ए गुरुड़ा ई मुंहिंजो कारंट बि खण ए तो जो कार्ड वरी कुजाड़े लाए अरे वरी पुछी तो 5 सेर कणक मूले बि खयूं अचजई अरे गुलूड़ा माण्हूअ खे मिड़ई बेवकूफ़ ठाहिणो आहे ये मुआ ये हरा भरा ये मखवार नती अरे कहिड़ो के नू कब तो के जो ख्वार तो थिया ए धूड़ ए मुखरे कार्ड दे आऊं ॾियां थो वञी सभिनी खे 5 किलो अटो पर गुलूड़ा सभिनी के लाइन में बिहारे पो उन्हनि खे अटो ॾिजई ए हाओ इए वट कारंट हलाणी महल सां ख्याल सां अदर चिब्बो वटू जो कट रहा है सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।